أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار والفلك التي تجري في البحر بما ينفع الناس وما أنزل الله من السماء من ماء فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتصريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله ولو يرى الذين ظلموا إذ يرون العذاب أن القوة لله جميعا وأن الله شديد العذاب إذ تبرأ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم وما هم بخارجين من النار صدق الله العظيम। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जे पैदा करण में रात ऐं ॾींहं जे फेर फार में ऐं ॿेड़ियूं जेके हलनि थियूं समुंड में उन शइ सां जो नफ़ो ॾियनि थियूं माण्हुनि खे ऐं जेको नाज़िल फरमायो अल्लाह ताला आसमान खां पाणी पोइ ज़िंदा कई इन जे ज़रिए सां ज़मीन खे बाद इन जे वैरान थी वञण जे बाद इन जे मौत जे ऐं टेड़े पखेड़े इन में हर चुरंदड़ पुरंदड़ शइ खे ऐं हवाउनि जे फेर फार में ऐं ककर फर्मा बरदार बणायल आसमान ऐं ज़मीन जे दरमियान अलबत निशानियूं आहिनि क़ौम जे लाइ जेका क़ौम अकुल रखे थी सम्झे थी। माण्हुनि मां कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके बणाइनि था वठनि था अल्लाह खां सवा शरीक या अल्लाह जहिड़ा मुहबत कनि था इन्हनि सां अल्लाह जी मुहबत वांगुरु ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो इहे वधीक मुहबत करण वारा आहिनि अल्लाह जे लाइ। जेकॾहिं सम्झनि ॾिसनि उहे माण्हू जिन ज़ुल्म कयो जंहिं वक़्तु ॾिसंदा अज़ाब खे त बेशक क़ुवत अल्लाह ताला जे लाइ समूरे जी समूरी ऐं बेशक अल्लाह ताला सख़्तु अज़ाब करण वारो आहे। जंहिं वक़्तु बेज़ारी ज़ाहिर कंदा उहे माण्हू जिन जी ताबेदारी कई वई हुई उन्हनि माण्हुनि खां जिन ताबेदारी कई ऐं ॾिसंदा अज़ाब खे ऐं कटिजी पवंदा इन्हनि जा असबाब ऐं ताल्लुकात ते चवंदा उहे माण्हू जिन ताबेदारी कई काश के बेशक असांजे लाइ मोटणु हुजे जो बरात बेज़ारी ज़ाहिर कयूं असां इन्हनि खां जीअं जो बेज़ारी कयूं असां खां। अहिड़ी तरह ॾेखारींदो इन्हनि खे अल्लाह ताला इन्हनि जा अमल पिशेमानी करण जे करे इन्हनि ते ऐं इहे इन जहन्नम जे बाह खां निकिरंदड़ न हूंदा। सूरतुल बक़रा उन जो 20हों रुकू ऐं ॿिए सिपारे सयकूल जो 4थों रुकू आयत नंबर 163 खां वठी आयत नंबर 167 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन रुकू जो मुख़्तसर तफ़सीर दुर्र मंसूर हज़रत अल्लामा हाफ़िज़ जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जी तसनीफ़ उन जे रोशनी में अहादीस मुबारका जे रोशनी में इन्हनि आयात जो तफ़सीर मुख़्तसर तरीक़े सां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त आसमाननि ऐं ज़मीन
राति ऐं ॾींहुं ॿेड़ियुनि जे पैदा करणु, आसमान ऐं ज़मीन जे वैरान थी वञण खां पोइ उनखे आबाद करणु, ककरनि में इहे निशानियूं आहिनि क़ौम जे लाइ, जेका क़ौम सम्झे थी अहिड़नि माण्हुनि जे लाइ निशानियूं आहिनि। इन आयत जो शान नुज़ूल लिखियो अथनि त क़ुरैशिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त अल्लाह ताला खां दुआ घुर त सफ़ा जबल खे सोनो बणाए जो असां इन सां ताक़त हासिल कयूं पंहिंजे दुश्मननि जे मथां। पोइ अल्लाह ताला वही फ़रमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ त मां इन्हनि खे सफ़ा जबल सोनो करे ॾींदुमि, पर जेकॾहिं इन्ही जे सोने बणिजी वञण खां पोइ कुफ़ुर कयूं त पोइ मां इन्हनि खे अहिड़ो अज़ाब कंदुमि जो जहाननि में कंहिं खे बि अहिड़ो अज़ाब कोन कयो हूंदुमि। पोइ मुशरिकीन मक्का फिरी विया पंहिंजे मुतालबे खां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं त बसि असां मुतालबे तां हथ खयोंसीं, असां नथा मुतालबो कयूं त सफ़ा जबल जेको आहे सोनो थी वञे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त इहे कहिड़ियूं था निशानियूं घुरनि, आसमाननि जी तख़लीक़ ते नज़र कनि, इहा निशानी आहे। ऐं तोखां त नंढियूं निशानियूं था चवनि त जबल सफ़ा इहो सोनो थी वञे, इहा त का बि न आहे। ऐं हिन खां वॾियूं शयूं अल्लाह ताला पैदा फ़रमायूं आहिनि, जीअं आसमान आहे, ज़मीन आहे। पहिरियों अल्लाह ताला फ़रमाया त आसमान ऐं ज़मीन जे पैदा करण में निशानियूं आहिनि जेके इन जबल सफ़ा खे सोने करण खां वधीक आहिनि। ॿेड़ियुनि जे पैदा करण में, हर चुरंदड़ पुरंदड़ शइ जे पैदा करण में वॾियूं निशानियूं आहिनि। ऐं हवाउनि जे फेराइण में वॾियूं निशानियूं आहिनि। कॾहिं हवाऊं तेज़, कॾहिं गरम, कॾहिं सर्द, कॾहिं ढरियूं। क़ुरान शरीफ़ में जिथे रियाह जो लफ़्ज़ जमो सां आयो आहे त इन मां मुराद आहे अल्लाह जी रहमत, ऐं जिथे रीह जो लफ़्ज़ मुफ़रद सां आयो आहे इन मां मुराद आहे अल्लाह जो अज़ाब। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त ला तसुब्बु रीह फ़इन्नहा मिन नफ़्सिर रहमान, हवा खे गार न ॾींदा कयो, इहा अल्लाह ताला जे हुकुम खां मामूर आहे ऐं रहमान जे लफ़्ज़ खां इहा उन जो ताल्लुक़ आहे। ॿी रिवायत में आहे जॾहिं तव्हां हवा ॾिसो त पोइ अल्लाह साईं खां उन जो ख़ैरु घुरंदा कयो ऐं उन जे शर खां पनाह घुरंदा कयो। ही दुआ सेखारीसीं जन अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन ख़ैरि हाज़िर रीह व ख़ैर मा फ़िहा व ख़ैर मा अरसलत बिही व नऊज़ु बिका मिन शर्रिहा व शर्रि मा अरसलत बिह। ए असांजा अल्लाह सवाल कयूं था तोखां हिन हवा जे भलाई जे बारे में ऐं इन हवा में जेको कुझु आहे उन जे भलाई जे बारे में, ऐं जेको कुझु इन हवा खे तूं ॾेई मोकिलिया उन जी भलाई असां तोखां सवाल कयूं था। ऐं इन हवा जे बुराई खां, उन जे नुक़सान खां, इन में जेको नुक़सानु आहे उन खां असां पनाह था घुरूं। हवा अज़ाब बि आहे ऐं हवा अल्लाह जी रहमत बि आहे। अल्लाहुम्मा जला रियाह रहमतिन वला तजला रियाह अज़ाब, अल्लाह इन्ही खे रहमत जी हवा बणाइजां, इन खे अज़ाब जी हवा न बणाइजां। ॿी रिवायत में अचे थो त पाणी ऐं हवा अल्लाह जा लश्कर आहिनि वॾा। अल्लाह ताला पंहिंजे लश्करनि खे जॾहिं चाहे जीअं चाहे उन खे इस्तेमालु कंदो आहे। बाज़ रिवायतुनि में ईअं बि अचे थो त हवाऊं 8 क़िस्म जूं आहिनि। 4 क़िस्म जूं हवाऊं रहमत आहिनि, 4 क़िस्म जूं हवाऊं अज़ाब आहिनि। रहमत वारनि हवाउनि जा नाला हीअ आहिनि: नाशिरात, मुबशिरात, मुरसलात, ज़ारियात। ऐं इहे सभई नाला क़ुरान शरीफ़ में लिखियल आहिनि। बाक़ी जिन हवाउनि सां अज़ाब आहे उन्हनि जा नाला आहिनि अक़ीम, सरसर। इहे हूंदियूं आहिनि हिन ख़ुश्की ते, बरपट ते। आसिफ़ ऐं कासिफ़, इहे ॿई हवाऊं हूंदियूं आहिनि समुंड में। इन्हनि 4 हवाउनि जे ज़रिए सां, इन्हनि 4 नालनि वारे हवाउनि सां अल्लाह ताला अज़ाब कंदो आहे। किन रिवायतुनि में इहा आहे त हिकिड़ी हवा जो नालो आहे सबा, ॿी हवा जो नालो आहे दबूर, टी हवा जो नालो आहे जनूब, शिमाल,
ख़रूक, नक़बा, रीहुल क़ाइम, इहे हवाउनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा नाला अचनि था। बहरहाल इहे हवाऊं अल्लाह ताला जे कब्ज़े कुदरत में आहिनि। हिकिड़नि रिवायतुनि में ईअं ईंदो आहे रीहुल जुनूब मिनल जन्नह, जुनूब वारी हवा या जन्नत जी हवा आहे, उतां जन्नत मां इहा घुलंदी आहे जंहिंमें माण्हुनि खे मनाफ़े मिलंदो आहे। व शिमाल मिनन नार, ऐं शिमाल जी जेका हवा आहे उहा बाहि खां आहे, पोइ उहा अहिड़ी तरह जी हवा हूंदी आहे। किन रिवायतुनि में अचे थो अल जुनूब सय्यदतुल अरवाह, जेका जुनूब जा हवा जो नालो आहे इहा हवाउनि जी सरदार आहे ऐं अल्लाह वटि इन जो नालो आहे अज़ीब, ऐं इन खां सवाइ 7 हवाऊं ॿियूं आहिनि। आख़िरी कुझु रिवायतूं हूं त इलाही तफ़सीर आहे। हिकिड़ी रिवायत में अचे थो लो उहतसिबत रीह अनिन नास सलासत अयाम, जेकॾहिं माण्हुनि खां अल्लाह ताला हवा खे 3 ॾींहं सिर्फ़ु बंदि करे त पूरी रूए ज़मीन ऐं पूरो आसमान बदबू सां भरिजी वञे, धप सां भरिजी वञे। हे हवाऊं आहिनि जेके इन ज़मीन जी बदबू खे या हिन फ़िज़ा जे बदबू खे इहे खणनि थियूं। अल्लाह ताला फ़रमायो त इन्हनि में निशानियूं आहिनि, अल्लाह जे हुकुम सां हलनि थियूं, घुलनि थियूं। इन में निशानियूं आहिनि जो अल्लाह ताला जिन खे अक़ुलु ॾिनो आहे इन्हनि हवाउनि मां, इन्हनि शयुनि मां अल्लाह ताला जी कुदरत खे सम्झनि था। व सहाबिल मुसख़्ख़र बैन समाई वल अर्ज़, ऐं ककर जेके फ़र्मा बरदार बणायल आहिनि ज़मीन ऐं आसमान जे विच में, उन्हनि जे मुतालिक़ अन सहाब ग़िरबालुल मतर, त ककर जेको आहे इहो मींहं जी छाणी आहे। छाणी जीअं असां का छाणी रखी करे छाणींदा आहियूं खीर या चांहि, पोइ उन में जीअं पती वग़ैरह न अचे या सफ़ाई जे लाइ का असां छाणी हणंदा आहियूं त उन में वॾी शइ न अचे, त इहो जेका ककर आहिनि इहा आसमान में मींहं जी छाणी आहिनि। लौल सहाब हीन यंज़िलुल मा मिन समा लअफ़सद मा यक़अ अलैहि मिनल अर्ज़, जेकॾहिं इहे ककर न हुजनि हा त आसमान मां जेको मींहं वसे हा न पूरे रूए ज़मीन जो निज़ाम ख़तमु थी वञे हा। हाणे जीअं ताज़ो असां मुशाहिदो कयोसीं, मींहं वसे बि इन अंदाज़ सां पियो, पर रुगो कुझु महीना वसियो त बि निज़ाम सॼो दरम बरम थी वियो, जॻहूं ड्रही वियूं, निज़ाम सॼो दुनिया जो हेठि मथे थी वियो। अल्लाह ताला जे करे इहा ॼारी ऐं छाणी ककरनि वारी ख़तमु करे छॾे त पोइ ज़मीन जो निज़ाम जेको आहे ख़तमु थी वेंदो ऐं इहा तबाह थी वेंदी। अल्लाह ताला जो पंहिंजो निज़ाम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मींहं जे लाइ दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा सय्यिबन नाफ़िअन, अल्लाह साईं मींहं हुजे पर नफ़े वारो हुजे। एसि ताणी इहा आयत पूरी थी। ऐं हिकिड़ी रिवायत में अचे थो अशद ख़ल्क़ रब्बिक अशरा, इहा रिवायत ॿुधाए पोइ आख़िरी आयत जो तफ़सीर मुख़्तसर कयूं था। रब जी मख़लूक मां वॾी ताक़तवर मख़लूक या सख़्त मख़लूक 10 क़िस्म जूं शयूं आहिनि। अल जिबाल, जबल, वल हदीद, लोह, यनहतुल जिबाल, लोह जबलनि खां वधीक सख़्त आहे, जो इन लोह जे ज़रिए सां जबलनि खे कोरे करे कटे करे उन में मुख़्तलिफ़ मसनूआत ठाहिजनि थियूं, घर ठाहिजनि था। वनार ताकुलुल हदीद, लोह खां वधीक ताक़तवरी बाहि आहे, इहा लोह खे बि ॻारे थी छॾे, लोह खे बि ख़तमु थी करे छॾे। वरी इन बाहि खां वधीक मख़लूक अल माउ युत्फ़िउन्नार, पाणी आहे जेको बाहि खे बि ख़तमु करे थो छॾे, बाहि खे बि विसाए थो छॾे। व सहाबुल मुसख़्ख़र बैन समाई वल अर्ज़ यहमिलुल मा, इन खां वधीक ताक़तवर वरी ककर आहे जेको पाणी खे खणी आसमान में अल्लाह जे हुकुम सां बीठो आहे। ऐं ज़मीन वरी इन खां जेको आहे अञा ताक़तवर आहे जेका पाणी खे बि खणे थी ऐं हवाउनि खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करे थी। वल इंसान यत्तक़िर रीह बियदिही वयदब फ़ीहा लिहाजतिही, ऐं इंसान हवा खां बचे थो पंहिंजे हथ सां ऐं इन खे पंहिंजे ज़रूरत जे लाइ इस्तेमालु करे थो। हवाउनि खे असां ॾिसो, हे हवा असां पंहिंजे ज़रूरत जे लाइ इस्तेमालु कयूं था, जेतिरी ज़रूरत आहे जहिड़े क़िस्म जी ज़रूरत आहे हे सभु निज़ाम आहिनि। एसी थधी हवा आहे, वरी ॿिया जेको आहे हीटर पखे वारा अची विया आहिनि, उन्हनि में गरम हवा आहे, पखे जेतिरी ज़रूरत आहे इहा, पखो वरी जेकॾहिं अञा त स्टैंड पखो एयर कूलर, इहा हवा
त इंसान जे हथ में आहे, उनखे पंहिंजे ज़रूरत जे आधार इस्तेमालु करे थो। वसकर यगलिबुल इंसान, नशो वरी इंसान ते बि ग़ालिब थी वेंदो आहे। नशाई ॾिसंदा वाफींदा आहिनि, अकुलु कोन हूंदो अथनि, पंहिंजे मुंहुं ॻाल्हाईंदा वेठंदा आहिनि। वनौम यगलिबु सकर, निंड वरी जेको आहे नशे खां बि ग़ालिब आहे। निंड माण्हू खे अचे त पोइ माण्हू खे वल हम यमना नौम, ऐं ॾुख वरी निंड खे बि रोके छॾींदो आहे। जंहिंखे ॾुख ऐं ग़म हुजनि इन खे निंड न ईंदी आहे, सॼी राति पियो तड़पंदो, पासे मथां पासो वराईंदो। फ़अशद्दु ख़ल्क़ि रब्बिकल हम, सभ खां ॾुखे में ॾुखी जेका मख़लूक ताक़तवर उहा आहे ॾुख। सिंधी में बि चवंदा आहिनि ग़म जहिड़ी का बीमारी कोन्हे, ख़ुशी जहिड़ी का खुराक कोन्हे का। तंहिंजे करे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सदके में इहो बि आहे त माण्हू कंहिंसां खिली करे पेश अचे, खिली करे मिले, इहो बि सदको आहे। ईअं माण्हू सदाईं कावड़ियो न वठे, टेंशन में ॼण सदाईं परेशानी हुजे। बहरहाल इहे कुझु तफ़सीर हुया। आख़िरी आयत जो तफ़सीर करे पोइ इजाज़त था वठूं। अलाह सीं फरमाए माण्हुनि मां कुझु अहिड़ा बदबख़्त माण्हू आहिनि जेके अलाह खां सवा कुझु शयूं माबूद बणाए करे उन्हनि सां एॾी था मुहबत कनि जीअं मोमिन अलाह सां मुहबत कंदा आहिनि। पोइ इहे जॾहिं क़यामत जहिड़ी अज़ाब ॾिसंदा, अलाह जी सख़्तु सज़ा ॾिसंदा, पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी दुनिया में जिन माण्हुनि जे इहे कढ आहिनि, जेके क़ाइद आहिनि, शर जा क़ाइद आहिनि, अॻवान आहिनि, माण्हुनि खे गुमराह कनि था, क़यामत जे ॾींहुं इहे पंहिंजे पोइ लॻनि खां, पंहिंजे मञींदड़नि खां बेज़ारी ज़ाहिर कंदा त असांजा आहे ई न ई कोन, असां इन्हनि खे थोरे ई चयोसीं। जंहिंजे करे माण्हू पंहिंजी ज़िंदगी तबाह थो करे, जंहिंजे करे कढ लॻी करे हिकु हक़ वारे रस्ते खे माण्हू छॾे थो, इहे सभु क़यामत जॾहिं बेज़ार थी वेंदा। हिते ई ॾिसबा आहियो, कॾहिं को डंडो फिरंदो आहे, ॿध छोड़ थींदी आहे त माण्हू भॼी यारनि खां, बाबा मुंहिंजो वास्तो ई न आहे, मां सुञाणा सही कोन थो। क़यामत जॾहिं ईअं इहे जेको आहे बेज़ारी ज़ाहिर कंदा, पोइ अलाह ताला फरमायो पोइ इहे माण्हू जेके उन्हनि जे कढ हुया ज़ईफ़ कमज़ोर, पंहिंजे क़ाइदनि जे कढ, जाबिरनि ॾाढनि रईसनि शर ऐं मुशरिकनि जे कढ हुया। हाणे कमज़ोर माण्हू क़यामत जॾहिं इहे तमन्ना कंदा, रब साईं असांखे दुनिया में मोटाए मोकिल त असांखां जीअं अॼु इन्हनि बेज़ारी कई आहे त असां बि वञी इन्हनि खां बेज़ारी ऐं बरात ज़ाहिर कयूं। अलाह ताला फरमाए हाणे क़त्तात व तक़त्तात बिहिमुल अस्बाब, हाणे तालुकात ख़तमु, असबाब ख़तमु, हाणे फ़ैसिले जो ॾींहुं आहे, हाणे इजाज़त कोन मिलंदी। कज़ालिक युरीहिमुल्लाहु अअमालहुम हसरातिन अलैहिम, अलाह सीं फरमाए इन्हनि खे अलाह सीं पंहिंजा अमल ॾेखारींदो, पोइ उन ते ॾाढा पेशेमान थींदा त असां दुनिया में हे अमल करे आयासीं। पोइ अलाह ताला फरमाए त ॾाढा पेशेमान थींदा, पर हाणे पेशेमानी इन्हनि खे कोई बि फ़ाइदो कोन ॾींदी। वमा हुम बिखारिजीन मिनन नार, इहे जहन्नम जे अज़ाब खां निकिरी कोन सघंदा। सो मुंहिंजा दोस्तो, दुनिया दारुल अमल आहे। अलाह ताला असांखे अमल सारे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, बुरनि जी सोहबत खां बचाए, किननि जी सोहबत खां बचाए। बुरनि जी सोहबत ॾाढी ख़राबु आहे, माण्हू खे ग़लति रस्ते ते वठी वेंदी आहे। अलाह असांखे नेकनि जी, सालिहनि जी, चङनि माण्हुनि जी सोहबत नसीब फ़रमाए। ज़िंदगी मुलाक़ात अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल-बैत अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।